वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला वसल्लम व बारक अलैहि व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ूं अल्लाह करीम जल जलालू के लायक़ आहिनि जीअं असांखे महबूबन मुर्शिदन करीमन जी दरबार पाक वीहर शरीफ में भलारी रात मुकर्रर जुमे जी नसीब फरमाई आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला सभिनी पांजड़नि जा पधड़ा सजाया फरमाए, सभिनी आयलनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए, मुर्शिदनि जे फैज़ के हमेशा जारी सारी फरमाए, संदन फैज़ मझां असां सभिनी खे मुस्तफ़ीज़ फरमाए। अल्लाह करीम जल जलालू जे वलियन सगोरन जी दरबार में सभी इकट्ठे थिया आहियूं। अल्लाह वारा आहिनि, अल्लाह जे ज़िक्र वारा, अल्लाह जी मोहब्बत वारा, अल्लाह जल जलालू साण ताल्लुक़ रखण वारा। यो सॼो कमाल ज़िक्र जो आहे। जेतिरे क़द्र बानो अल्लाह जल जलालू के याद कंदो, एतिरे क़द्र अल्लाह सुब्हानहू व तआला बल्कि उन खां कई हिस्सा वधीक पंहिंजो क़ुर्ब अता फरमाईंदो आहे। ही त दुनिया जे अंदरि ॾिठो वियो आहे त जेकॾहिं केरु माण्हू कंहिंखे चाहे थो, कंहिंसां मोहब्बत करे थो, कंहिंजी तारीफ़ करे थो, त अॻे जे दिल जे अंदर भी अल्लाह सुब्हानहू व तआला मोहब्बत पैदा फरमाए थो।
ऐं उहो बि हुनजे तरफ़ छिकिजी अचे थो। ही त इंसान खे यादि थो करे, इंसान सां प्यार थो करे, पर जानवरनि सां बि जेकॾहिं तव्हां प्यार कयो त उन जी दिलि बि तव्हां सां लॻी थी वञे। ही त हिकिड़ा नंढड़ा मिसाल आहिनि, पर अल्लाह जल जलालहू जेको ख़ालिक आहे, जेको मालिक आहे, जेको रज़ाक़ आहे, जेको दातार आहे, जंहिं असांखे पैदा फरमायो आहे, जेको असांजो मालिक आहे, उहो त पाण हुकुम थो करे त मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां। जॾहिं बानो अल्लाह खे यादि करे थो त लाज़िम अल्लाह ताला पंहिंजे फरमान मूजिब पंहिंजे बाने खे यादि फरमाईंदो आहे। इन यादि करण जो इहो मतिलबु न आहे त अल्लाह ताला खां ॿिया बाना विसरियल आहिनि, बसि उहो ई यादि थींदो जेको अल्लाह खे यादि थो करे, न बल्कि वेसर हिकिड़ो ऐब आहे जेको असां में थींदो आहे, हुनजी ज़ात ऐब खां पाक हुनखे वेसर कान थींदी आहे। हू सभु कंहिंखे यादि करे थो, सभु हुनखे यादि आहिनि, पर हिते यादि करणु जेकॾहिं मोहब्बत सां को फ़क़ीर को बानो पंहिंजे अल्लाह खे तो यादि करे त अल्लाह बि पंहिंजी मोहब्बत उनखे अता फरमाईंदो आहे। जेकॾहिं तौबा ऐं इस्तिग़फ़ार सां अल्लाह खे यादि कंदो आहे त अल्लाह जल जलालहू बि उनखे बख़्शींदो आहे, पंहिंजी रहमत जी पालूट फरमाईंदो आहे। जंहिं हैसियत सां, जंहिं अंदाज़ सां पंहिंजे रब खे यादि कंदो त अहिड़ी तरह ई अल्लाह करीम जल जलालहू उन साण पंहिंजी इनायत फरमाईंदो आहे। असां फ़क़ीरनि नक्शबंदियुनि खे असांखे जेको ज़िक्र ॾसियो वियो सो ख़ालिस इस्मी अल्लाह, बग़ैर के सिफ़त जे ही इस्म जामिअ सिफ़ात तय्यबा आहे। जतिरियूं बि पाक सिफ़तूं अल्लाह जल जलालहू सभिनी खे हिकिड़ो इस्म कामिल ऐं शामिल आहे। इंसान कभी भी का खास सिफत ना है। मसलन अल्लाह अर्रहमान यानी अल्लाह रहमान, अल्लाह रहीम, अल्लाह करीम, अल्लाह सत्तार, अल्लाह गफ्फार, अल्लाह मुहती, अल्लाह मुगनी, अल्लाह जल जलालहू अव्वल, अल्लाह आखिर, अल्लाह ज़ाहिर, अल्लाह बातिन, ये सब सिफतों अल्लाह सुब्हानहू व तआला जो बेशुमार सिफतों हैं। ला इलाहा इल्लल्लाह जो भी जिक्र है लेकिन सिफत साण है, उलूहियत वाली सिफत साण। अहिड़ी तरह ॿिया जेतिरा भी अल्लाह सुब्हानहू व तआला जा अस्माए सिफ़ाती आहिनि उहे सिफत साण ज़िक्र आहिनि, पर ज़ाती जेको ज़िक्र आहे जेको मुर्शिदन करीमन असांखे ॾसियो सिर्फ़ इस्मे अल्लाह। मना बानो जॾहिं फ़क़ीर जॾहिं अल्लाह के याद करे तो बग़ैर के लालच, बग़ैर के तमा, बग़ैर के मुराद जे हर चीज़ों पोइते पंहिंजो छॾे उनके ख़ास पंहिंजो अल्लाह समझे तो हू मुंहिंजो अल्लाह आहे। सुभान अल्लाह। ख़ालिस उन ज़ात सां मोहब्बत के हवाले सां अल्लाह करीम जल जलाल जो नालो वठे अल्लाह, ऐं उहो बि दिल सां। तुंहिंजी दिल अल्लाह जो ज़िक्र करे ऐं पोइ त ज़िक्र वधंदा वेंदा, रूह ज़िक्र कंदो, अहिड़ी तरह सिर, खफ़ी, अख़फ़ा, नफ़्सी, क़ालब वग़ैरह पूरो जिस्म अल्लाह सुब्हानहू व तआला जे ज़िक्र में मसरूफ़ थी वेंदो। त ख़ालिस अल्लाह करीम जल जलालहू जो ज़िक्र बग़ैर के सिफ़ात जेको अॻिते हली करे उहो सिफ़ात सां बि ज़िक्र थींदो आहे, पर शुरू में तालिब जे दिल जे अंदर अल्लाह जी मोहब्बत खे समाइणो आहे। इन जे करे सूफ़ियाए नक्शबंद, मुर्शिदाने नक्शबंद, ख्वाजगाने नक्शबंद जेको सिलसिलो असांखे ज़िक्र जो ॾसियो आहे, पहिरियों ई ज़िक्र इस्म ज़ात जो आहे ख़ालिस ऐं बहक़ उन ज़ात जो ज़िक्र आहे, उन सां गॾु का बि सिफ़ात न आहे। त अहिड़ी तरह तालिब बि जॾहिं अल्लाह जो ज़िक्र करे त बग़ैर के मक़सद जे ख़ासि उन सां मोहब्बत कंदे रब खे यादि करे।
जेकर अल्लाह जो जिक्र नथो कयां तो को अल्लाह जल जलालू मुखे दुनिया जे मुखे मिल्कियतूं दे मुखे माल जे मुखे इज्जतूं दिए मुखे औलाद दिए दुनिया में मुझी इज्जत थे दुनिया में माल मिल्कियत मिले आखिरत में इज्जतूं मिलन ये सब चीजों बाद में पहला अल्लाह के पहजोत करे वठ पहरा उन्हीं सा मोहब्बत लगा इश्क लगा पंजे अल्लाह सा मोहब्बत लगा पंजे अल्लाह जल जलालू सा वही मोहब्बत जो हकदार है उन्हीं साण इश्क लगा दिल लगा उन्हीं जो नालो याद कर उन्हीं जो इस्म खास खालिस उन्हीं जो जिक्र कर तो अल्लाह करीम जल जलालू फरमाइंदो फज़कुरूनी अज़कुरकुम ए बनाओ तवा मुखे याद कयो तमा तवा के याद कया सबका ही वडो इनाम है सबका वडो इनाम अल्लाह करीम जल जलालू जो जिक्र दिनो जो ज़ाकिर जाता अल्लाह तबारक व तआला दुनिया ही आखिरत में दर्जा बुलंद कया है ज़ाकिर के अल्लाह जल जलालू दुनिया में भी इज्जतों दींदो उन्हें के हुस्नो जमाल भी दींदो उन्हीं जो सोनो किरदार भी दींदो मानुन जी रुजुआत भी उन्हीं जे तरफ थींदी खल्क उन्हीं के खादिम भी बनाए दींदो आए दुनिया जा जानवर पखी पुखण भी उन्हीं जे आदर ते लबैक चवंदा रहंदा है पंजन मुर्शिदन करीमन जी असा सीरत पाक ॾिसो रहनुमाई सालकीन बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जिनजी सीरत पाक जो मुताले कयूं था त प्यात ठयो पर जेके जंग जा बादशाह जानवर हैवान शींह आए उहे भी मुर्शिदन करीमन जी आडो कंध झुकायो गोढ़ा पिया गाड़ींदा हुआ जंग जा भी आडो झुकिया पया हुआ जानवर अजो झुकिया पया हुआ कारी हर पंजा कर निभाए कदमन में वेही रहंदा हुआ कुंभारियों पंजा कर निभाए कदमन में वेही रहंदियों हुयूं बलाऊं मुझा दोस्तों एड़ी तरह पखर कंध निभाए वेही रहंदा हुआ जानवर कंध झुकाए छड़ींदा हुआ जना अल्लाह ताला जे मुराकबन में जंगल में पर पटा बयाबानन जे अंदर वनी रब करीम के याद करण जे लाइ बेहंदा हुआ कंध झुकियो पयो मुराकबे में जना मुराकबो पूरो कंदा हुआ सिर्फ मुबारक मथे खणदा हुआ इंसान त इंसान पर कई जानवर कंध झुकायो सामो वेठल हुंदा हुआ जानवरन के तो रूह भी आ सा भी आ समझंदा भी आए पर हजरत तजर पीर सही रहमतुल्लाह ताला अलैहि जी दरबार में हजरत मुर्शिद सही रहनुमाई सालकीन रहमतुल्लाह ताला अलैहि डहो मुबारक कढो उते पाण ॾाढी मुराक़बे में रहिया जॾहिं मुराक़बो पूरो करे दुआ घुरी करे ॿाहिर रवाना थिया त जे निम जे थुड़ खे टेक ॾेई करे अल्लाह जल जलालू ज़िक्र कंदा हुआ उहा निम भी पोयां रोईंदी लॻी पई आहे दुनिया जे अंदर नेमतूं मिली रहियूं आहिनि खल्क खादिम थी रही है शोहरत मिली रही है जानवर झुकी रहा पखी पखण झुकी रहा जीत जितामड़ा झुकी रहा वण टिण झुकी रहा ये सब बात में फकीर जो यो मकसद लाए तको मुझे लाए दुनिया के अंदर इज्जतूं थियनि हीअं थिए हूअं थिए असांखे जेको ज़िक्र ॾिसे सो ख़ालिस इस्म ज़ात जो ॾिनो वियो आहे इस्म ज़ात जो वो बहुत बारी ताला जो इस्म बगैर की सिफात पर जामे सिफात हिकड़े इस्म अल्लाह जो ज़िक्र ॾिसे वियो आहे फकीर सिर्फ अल्लाह अल्लाह कर उन्हीं खां बाद हू जो ज़िक्र ॾिसे वियो आहे जेको बेमिसल बेमिसाल बेचून बेचगून आहे दुनिया वमा फीहा अर्दो समा कायनात हस्ती ऐं ला हस्ती तहत शऊर बाला शऊर
हर सुकी आली शे इन हू अचे इसरार के समझी न थी सके तो हू छा है। एड़ो फकीर के अल्लाह ताला मुर्शिद करीम ने एकड़ो इस्म दस्यो आ, एकड़ो इस्म ज़ात खालिस अल्लाह जो इस्म अल्लाह किनी जो जिक्र कर बगैर के तमाम मतलब गर्ज लालच लोभ वगैरह के खालिस उनसे मोहब्बत आने का बाद हैरानियत के अंदर जिक्र कर हूँ जो जिक्र कर जमे अक्ल हैरान, इल्म हैरान, फहम हैरान, फरासत हैरान, सोच हैरान, समझ हैरान, कंहिंजी समझ उते न पहुंचे, कंहिंजी सोच उते न पहुंचे, कंहिंजो इल्म उते न पहुंचे, कंहिंजो इरफान उते न पहुंचे, हू बेमिसल, हू बेमिसाल, हू बेचून है, हू बेचगून, हू ला महदूद, ला हद, हू ला मुतनाही, हू बेकैफियत है, हू ला मिसला, ला मिसाल है, हू जो को मिसल मिसाल ना है, एड़े बेमिसल बेमिसाल के तू याद कर। अल्लाह जो जिक्र करता छो मुर्शिद करीम असांजे लाइ इस्म अल्लाह अयहू जी तजवीज़ कई आहे, छो असांजे लाइ ओ इस्म चूंडिया आहिनि, ये खालिस इस्म आहिनि जड़ा फकीर उन जे अंदर जिक्र कंदो आहे, एक मोहब्बत सां भी खालिस। उन खां बाद जो जिक्र हू जको हैरानी के अंदर जका इंतहाई उबूदियत है। हजरत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानहु व तआला के दरबार में अर्ज कयो त या अल्लाह एतिरियूं त तुंहिंजूं नेमतूं मुंहिंजे मथां आहिनि, एतिरियूं त तुंहिंजूं नेमतूं मुंहिंजे मथां आहिनि, एतिरियूं त नेमतूं आहिनि, हिकिड़ी हिकिड़ी नेमत पंहिंजी जाइ ते बेबहा बेमिसल बेमिसाल आहे। अख जो मिसाल वठूं, नक जो मिसाल वठूं, कन जो मिसाल वठूं, हथ जो मिसाल वठूं, आंगुरनि जो मिसाल वठूं, हिन नह जो मिसाल वठूं, जे ही निकिरी पवे टुटी पवे किरी पवे त वरी अहिड़ो नुह कोन ठहंदो, ॿिया ठहंदा, ॿिया लॻाया वेंदा मसनूई तौर ते, लेकिन हिकु कुदरती न जंहिंजे अंदरि ताक़त आहे, कुवत आहे, वधे थो, रंग मटाए थो, उनखे कटिजे थो, सुनत अदा थी रही आहे कटण जी, इहे नेमतूं सभु सलब थी वेंदियूं, वरी इहे नेमतूं कोन मिलंदियूं। हर शय पंहिंजी जाइ ते बेमिसल बेमिसाल आहे। वजूद जे अंदर नेमतूं, वजूद खां खारिजी नेमतूं, दाख़िली नेमतूं, सब नेमतूं, या अल्लाह तुंहिंजूं त बेशुमार नेमतूं आहिनि, पर जे हिकिड़ी नेमत जो शुक्र अदा कयां त बि मुंहिंजी ही उमिरि हिकिड़ी छा जे मूंखे अहिड़ियूं उमिरूं दुनिया भर ॾेई हिकिड़ो दफ़ो मां गुज़ारे वञा, वरी ज़िंदगी जी तुंहिंजो शुक्र कयां, गुज़ारे वञा, वरी ज़िंदगी जी वरी तुंहिंजो शुक्र अदा कयां, गुज़ारे वञा, वरी नेमतूं ये क़यामत ताईं मूंखे पैदा कंदो रही, मां तुंहिंजो शुक्र अदा कंदो रहां, त मां हिकिड़ी नेमत जो बि शुक्र तुंहिंजो अदा नथो करे सघां। हाणे तूं ई मूंखे सेखार त मां तुंहिंजो कीअं शुक्र अदा कयां। जल जलालू फरमाते इहा हैरानी यही मुंहिंजो शुक्र आहे, जाते उबूदियत जी इंतहा थी वञे, अब्द जाते आजिज़ बणिजी वञे, उन इहा ई तुंहिंजी इंतहा है, इहो ई तुंहिंजो शुक्र आहे त मां कीअं नेमत जो शुक्र अदा कयां। तो इन सोच में ही इहा सोच ई तुंहिंजो शुक्र अदा करणो आहे। सुभान या हैरानी अल्लाह जल्ल जला इसमें अल्लाह अल्लाह यो जिक्र इसमें हू अल्लाह हू वरी शुक्र अदा थी रहियो आहे। इस जिक्र भी फकीर जो हले पियो, शुक्र भी फकीर जो हली रहियो आहे। कुर्बान मुर्शिदन करीमन जे उन ज़ात मुबारक ने 10 मुबारक ता एड़ो जिक्र बेमिसल बेमिसाल अता फरमाए जो फकीर हिकड़े ही कम जे अंदर जिक्र भी करे रहियो आ तो शुक्र भी अदा करे रहियो। अल्लाह करीम जल्ल जलालु तो फरमाए त फज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरूली वला तकफुरून। जिनके गाल समझ में आई सो बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह जल्ल जलालु फरमाए त मूंखे याद कयो, मुंहिंजो जिक्र कयो त मां तव्हांजो जिक्र कयां।
मुझो शुक्र कयो ना शुक्री न कयो मुझो शुक्र कयो ना शुक्री न कयो जिक्र भी कयो अल्लाह जो शुक्र भी कयो मुझा दोस्तों जिक्र करण साण अल्लाह जल्ल जलालो कई नेमतों अता फरमाई दुआ फरमा अर्ज कयो तो बड़े मां बड़ी जेका नेमत आए बड़े मां बड़ो जेको बाने के इनाम थो मिले सो इहो आ जो अल्लाह पाण बाने जो जिक्र करे रहियो आहे बानो अल्लाह के तो याद करे अल्लाह बाने के तो याद सही हदीस पाक में आयो हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाए ता अल्लाह जल्ल जलालु तो फरमाए हदीस कुदसी अना इंदा ज़न्नि अब्दी बी बानो मुंह में जड़ो गुमान बे लफ्ज़न में जड़ी उम्मीद रखंदो आ उन्हीं बाने सा मां इए ही हुंदो आया मां पांजे बाने सा उम्मीद के मुआफिक हुंदो आया मुझे गुमान सोच के मुआफिक हुंदो आया व अना माहू इज़ा ज़करनी ऐं जॾहिं बानो मुझो जिक्र कंदो आ उन्हीं वक्त में मां पंहिंजे बाने सां गॾु हूंदो आहियां जॾहिं मुझो बानो मुझो जिक्र कंदो आ उन्हीं वक्त में मां पंहिंजे बाने सां गॾु हूंदो आहियां हाणे अल्लाह याद भी करे अल्लाह गॾु भी हुजे त इन खां वधीक भी कहिड़ी नेमत आहे अल्लाह जा फकीर उहे अल्लाह जा दोस्त जेके अल्लाह बारो था चऊं जेके अल्लाह जी याद में हमेशा मसरूफ मशगूल हूंदा हमेशा रब के याद था कंदो पोइ अल्लाह हमेशा उन्हनि सां गॾु हूंदो आहे अल्लाह जल्ल जलालो उन्हनि सां गॾु हूंदो आहे ओ अल्लाह के याद करे रहिया आहिनि अल्लाह जल्ल जलालो इन्हनि खे याद करे रहियो आहे हे अल्लाह जो जिक्र करे रहिया आहिनि अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे त मां इन्हनि साण गॾु हूंदो आहियां हजरत बेटा सरकार सही रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो त आशिकन अल्लाह जी सदा बाई बात फज़कुरूनी अज़कुरकुम तन अंदर में तात तनी खां का साथ सजन बेल न विसरे अल्लाह उनके याद करे जॾहिं बानो पंहिंजे रब के याद करे मशहूर किस्सो है तो सैयदना नूह अला नबीना व अलैहि सलाम के दौर में जॾहिं तूफान आयो हजरत नूह अला नबीना व अलैहि सलाम जी हिकिड़ी उम्मत जानी कुराड़ी पौड़ी बेचारी पंहिंजे माल सांगे बहराड़ी के इलाके में रहती जंगल के तरफ रहती हुई और हजरत नूह अलैहिस्सलाम के हुक्म हो तो बेड़ो ठा पंहिंजा सभई उम्मती उन में सवार कजे बाक़ी ॿिया सभिनी खे अल्लाह ताला गर्क कंदो पोइ हजरत नूह अलैहिस्सलाम पढ़ो फेरायो सभिनी ॿुधो उन पौड़ी खे बि ॿुधायूं वो पौड़ी वेचारी हजरत नूह अलैहिस्सलाम के बार बार अर्ज करे त साईं तुंहिंजा उम्मती घणा आहिनि ईअं न थिए त मूंखे विसारे छॾी वक़्तु महल अचे त मूंखे यादि कजांइ साईं अल्लाह जल्ल जलालहू जी मर्जी अहिड़ी ही ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला ही पंहिंजे ज़ाकिरा बानीअ खे ज़ाहिर करणो हुओ ऐं अल्लाह जल्ल जलालहू खे पंहिंजे ज़िक्र जी अहमियत माण्हुनि जे आॾो उजागर करणी हुई हज़रत नूह अलैहिस्सलाम खां ओड़ी वीचारी विसरी वई पंहिंजा उम्मती त खयईं
पर हर जानदार जो जोड़ो खयई, हाथी खयई, अबा ज़ेबरा खयई, ढगियूं खयई, मेहूं खयई, बकरियूं खयई, रिढूं खयई, उठन जो जोड़ो खयई। जितरा भी जानवर धरती ते आहिन सब जो जोड़ो 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 हज़रत नूह अलैहिस्सलाम खयो। वो पखियुनि जो जोड़ो जोड़ो खयई, वो जीतन जा जोड़ा जोड़ा खयई, वो कील खे भी न विसारी, पोपट पतंग खे न विसारी, माकोड़े किरड़ीअ खे न विसारी, बला खे भूत खे न विसारी, सभिनि जो जोड़ो जोड़ो खई, पर माई वेचारी विसरी वई। अल्लाह जी रज़ा याद ही कान्हे। 6 महीना सॼी दुनिया जे अंदरि पानी जंहिंमहिल लही वियो, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी वापसि अची वई। ॿेड़ी जंहिंमहिल लथी, हज़रत नूह अलैहिस्सलाम जा उम्मती लथा, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं, पक्का पक्का किला, ये सब ज़मीन दोस्त थी वया, बर्बाद तबाह थी वया, को निशान नजर न अचे, बेला सब बुॾी वया, जायूं जगूं जबल जूं चोटियूं सब, जबल मजबूत बीठा भी हर शय बराबरी सां रही वई, बुॾी वई। हज़रत नूह अलैहिस्सलाम नई सिर दुनिया आबाद कई। नूह अलैहिस्सलाम के आदम सानी चयो वेंदो आहे, ॿियो आदम इहो आहे। सब इंसान जेके हाणे मौजूद आहिनि सब नूह अलैहिस्सलाम जा असां औलाद आहियूं। बाद में उन खां बाद मुंहिंजा दोस्तो हज़रत नूह अलैहिस्सलाम माण्हू खे लाथो, सब हैरान लॻा पिया हा, अल्लाह जल जलाल जो शुक्र भी कनि पिया, ऐं रब करीम जल जलाल जी इबादत भी कनि पिया। हाणे हज़रत नूह अलैहिस्सलाम खे पोड़ी याद अची वई। पर ईअं कोन चयूं त पौड़ी हेॾो वॾो पाणी हो किथां बची हूंदी। आख़िर नूह बि त अल्लाह जो पैगंबर आहे। जल्दी नूह अलैहिस्सलाम निकिता त वञी पौड़ी जो हाल हवाल ॾिसी अचां, वठी अचां। हज़रत नूह अलैहिस्सलाम तकड़ा तकड़ा उन तरफ जंग वारे पासे ॾांहुं विया। खुदा जा पैगंबर भुलबा न आहिनि, तोड़े जो रस्ता उहे अॻियां न हुआ, निशान अॻियां न हुआ, पर अल्लाह ताला पंहिंजे पैगंबरनि खे इल्म ॾींदो आहे। तकड़ा तकड़ा ओॾां विया, ओॾां जो वञी ॾिसनि त वॾा वॾा किला टही विया हुआ, पर पौड़ी जी छपड़ी अञा बीठी आहे। कोई ते रहियल हाथी बुॾी विया, जानवर बुॾी विया, उठ बुॾी विया, पर पौड़ी वारियूं रिढूं अञा ताईं फिरनि पिछो, चरनि पिछो। हज़रत नूह अलैहिस्सलाम तकड़ा तकड़ा बिठ वधाए अल्लाह जो जोर सां ज़िक्र कंदा विया। पौड़ी भूंगड़ी में वेठी सुञातई त मुंहिंजे नबी पैगंबर नूह अलैहिस्सलाम जो आवाज़ आहे। हलन जे करे आवाज जे अंदर थोड़ी जुम्बश ही माई समझी वई त नूह अलैहिस्सलाम आहिनि, पर डोड़ंदा था अचनि, तकड़ा बि था अचनि, रब जो ज़िक्र कंदा था अचनि। शायद तूफान तकड़ो अची रहियो आहे। पौड़ी अॻ में ई गंढ ॿधी रखी छॾी, जल्दी गंढड़ी खई ॾिठई, बगल में निकिती ॿाहिरि। किबला मां हाज़िर आहियां, किबला मां हाज़िर आहियां। हज़रत नूह अलैहिस्सलाम बाबा कढ काढे खई थी, किसी मूंखे वठण आयो न, हलंदुसि मां ॿेड़े में चढ़े त चढ़ां। छो माई सही तूफान जो अचणो आहे तो फरमायो। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाया त माई तूफान आयो, 6 महीना रहियो, जबल जंग सब बराबर करे छॾी, वॾा किला केराए छॾी, काफ़िर दुश्मन मारे छॾी, वॾा वॾा जानवर सब ख़र्क करे छॾई। 6 महीना तूफान हलियो, आसमान भी वसंदो रहियो, जमीन हेठा पानी बाहर कढंदी रही, ऐं सॼी दुनिया ख़र्क थी वई आहे। तोखे ख़बर ई कान पई। माई चयोसि न मूं झुड़ ॾिठो, न मींहं ॾिठो, न बरसात ॾिठी, न तूफान ॾिठो, न हवा ॾिठी, ईअं ई सिज उभरे पियो, ईअं ई लहे पियो, इहो मुंहिंजो जानवर ईअं चरनि पिया। साईं त मां त हिते ई मौजूदु आहियां, किबला मूं त इहे शयूं ॾिठियूं ई कोन। हैरान जी ॻाल्हि, दुनिया सॼी उॾे पई, दुनिया गर्क थिए पई, पर हज़रत बेटा सरकार साईं था फरमाए त अखियूं मुहब में हारे
अखियों मोहब्बत में हार दे जन रखूं जोड़े तनी खे बोड़े सायर सगे की नकी जो एड़न के बोड़े जिन अखियों पंहिंजे मोहब्बत में हार में लगियूं पयूं जो घर वसो पंहिंजे अल्लाह दिया जको अल्लाह की याद करे पियो रब करीम जल जलालू जे जिक्र में मसरूफ जको अल्लाह जी याद में अची वयो दुनिया जो लहर ही लोडा उन्हीं के लोडे कोन सघंदा। हजरत हूद अला नबीना व अलैहिस्सलाम जी कौम आद जे मथा अल्लाह ताला हवा जो अजाब मोकिलियो 8 ॾींहं 7 रातियूं मुसलसल उहा हवा हलंदी रही एडी वडी हवा जे किला ड्राहे छजा जे जबल केराए छजा जे वण पाड़ो पटे करे परे उछलाए छजा माण्हू गर्क थी वया माण्हू मरंदा रहिया हिक जाइ त माण्हू हवा खणे पई जबल ते लगाए पई पत्थरन ते लगाए पई उते जो ते माण्हू मरंदा वञन पिया मुसलसल एतरी वडी हवा आहे 7 रातियूं 8 ॾींहं लागी तो हवा हलंदी रही आहे लेकिन मुंहिंजा दोस्तो पंहिंजे पैगंबर सगोरे खे अल्लाह जल जलालो हुकुम फरमायो त पंहिंजी क़ौम खे वठी करे हिकड़ी जाइ ते अच पोइ अल्लाह जो नालो वठी करे हिकिड़ो लीको पाव पंहिंजी क़ौम खे चइजे दिन खां ॿाहिरि न निकिरे मुंहिंजा दोस्तो उहा क़ौम सब गॾु थी वई आहे अल्लाह तबारक व तआला जो पैगंबर सैयदना हूद अला नबीना व अलैहिस्सलाम लकुण खणी करे अल्लाह जे नाले सां लीको फेरायो आहे सभई उते गॾु थी आहे पाण फरमायो हिन लीके खां ॿाहिरि केर बि न वञे उहे सभई माण्हू उते गॾु थी विया हेॾा तूफ़ान जायूं केराए रहियो आहे हेॾा हज़रत हूद अलैहिस्सलाम जी क़ौम पखा हणी पाण खे हवा पहुचाए रही रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दरबार आलिया वीहड़ शरीफ फैजान वीहड़ शरीफ हजरत भेटई सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि जन फरमायो त चंद्र पी सदे केतरो थिए की सिकणन के पीसी पैमाल थिया के फेरे मंझ फिरन उहे गारे की नगरन जेके कायम रहा की रसी जो वसीरो मजबूत आ जेके अल्लाह जा थी वया उनके केशे जी परवाह काने का रफरमत फस्कुरूनी अज़कुरकुम बनहाओ मुखे याद कयो त मां तव्हां खे याद जो जिक्र कयो मुखे याद कयो त मां तव्हां जो जिक्र कयां तव्हां खे याद कयां हजरत औफ बिन मालिक असहाबियो रज़ी अल्लाह तआला अन्हु के नमूने से काफिरन के कब्जे में अची वई काफिरन उनके तकलीफों ॾेई कैद खाने के अंदर बंद करे हथ कड़ियों हणी डंडा बेड़ियों लगाए जंजीर हणी बेदर्दी सां मके पाक काफिरन के काबू करे छॾियो हजरत औफ जी अमड़ जीजल सहाबियाणी सगो के अचे हवाल ॾिना त तुंहिंजो बच्चो हिन हाल में काफिरन जी कैद में आहे वा बीबी साईं हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आई पंहिंजो हाल हवाल बच्चे जो अर्ज कयई कि भला साईं मां तव्हांजे करे हिजरत करे आयसि अवां जी मोहब्बत में पंहिंजो वतन छॾियमि पंहिंजा मिट छॾियमि पंहिंजा माइट छॾियमि हिक अल्लाह जी दावत तव्हां ॾिनी मूं क़बूल कई असां ईमान
चवंदोसीं त असांजो अल्लाह आहे, असांजो नबी भी हक़ ते आ, असां भी हक़ ते ही आहियूं। सोना मुंहिंजो बच्चो भी तव्हांजो सहाबी आहे। ख़बर पई आहे त मुंहिंजे बच्चे खे काफ़िरनि कैद में रखियो आहे। तरह तरह जा ज़ंजीर लॻाया विया आहिनि, डंडा बेड़ियूं लॻायूं वयूं आहिनि, हथ कड़ियूं हयूं वयूं आहिनि। साईं मुंहिंजो बच्चे खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾेई रहिया आहिनि। क़िबला तव्हांजी दरबार में हाज़िर थी आहियां, को बंदोबस्तु कयो वञे, मुंहिंजे बच्चे जे आज़ादी जो को सामान कयो वञे। क़िबला तव्हां जेकॾहिं दुआ घुरंदव, कंहिंखे ऑर्डर भी कंदव, कुझु भी तव्हां करे सघो था। मुंहिंजो बच्चो कैदनि मंझां आज़ाद थी सघे थो जॾहिं तव्हांजे हुकुम सां लख